मीरो खान खां रिपोर्ट कर रहियो आहे इमामदीन तुंहिंजो। मीरो खान में वैन मालिकनि ऐं ड्राइवरनि पारां मीरो खान लाड़कान रोड ते क़ाइम पुलिस चौकियूं ख़तम करण ख़िलाफ़ शहर जे मुख्य अर्ज़ी भुट्टो ते वेगनियूं बीहारे एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ट्रांसपोर्ट यूनियन जे अॻुवाण मोहम्मद खान गोपांग, लाल खान चांडियो, फिदा हुसैन दायो, अली गौर गोपांग, अब्दुल गनी तुंहिंजो ऐं ॿियनि जो चवणु हो त मीरो खान लाड़कान रोड ते थरड़ी सिम शाख पुलिस चौकीअ में ऐं सालिह शाह लाड़ो पुलिस पिकेट ख़तम कयूं वयूं आहिनि, जंहिं करे बदअमनी में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। अॻुवाणनि दाहींदे ॿुधायो त लाड़काणो मीरो खान रूट ते हलंदड़ वेनुनि में वेठल मुसाफ़िरनि ऐं ॿियनि गाॾियुनि खां लाड़काणो ज़िले जे धामराह ऐं कंगा थाणे जे हद मां फ़ौरन पारां हर रोज़ फुल लुट कई वञे थी। गाॾियूं न बीहारण तां फ़ौरन पारां सिधी फायरिंग कई वञे थी। हुननि चयो त अॼु बि वेन न बीहारण तां फ़ौरन फायरिंग कई, जंहिंमें मुसाफ़िर मौज़ाने तौर महफ़ूज़ रहिया। एहतिजाज कंदड़ ट्रांसपोर्ट DIG लाड़काणो SSP लाड़काणो मीर रूहल खोसो खां मुतालबो कयो त थरड़ी सिम शाख पुलिस चौकी ऐं सालिह शाह लाड़ो पुलिस पिकेट बहाल करे ट्रांसपोर्टरनि ऐं मुसाफ़िरनि खां थींदड़ हर रोज़ जी फुर वाक़िअनि खां निजात ॾियारे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।